हिकु फ़क़ीर हिकु ॾींहुं ख़ैरात लाइ निकितो। हिकु घर मां खेसि थोरो अनाज मिलियो। हू अॻिते वधी रहियो हुयो त बादशाह जे महल जे रस्ते ते पहुतो। हुन ॾिठो त शहर जो बादशाह पंहिंजे घोड़े ते सवार थी अची रहियो आहे। फ़क़ीर सवारी ॾिसण जे लाइ बीह रहियो, पर ही छा, बादशाह जी सवारी फ़क़ीर जे साम्हूं अची बीह रही। बादशाह घोड़े तां लही फ़क़ीर जे अॻियां हथ वधाईंदे चयो त मूंखे कुझु ख़ैरात ॾे। मुल्क ते बहिरान अचण वारो आहे ऐं नजूमीअ ॿुधायो आहे त अॼु रस्ते में जेको बि पहिरियों फ़क़ीर मिले उन खां ख़ैरात वठण सां तुंहिंजे मुल्क जो बहिरान टरी थो सघे, तंहिं करे इनकार न कजां। फ़क़ीर हैरान थी वियो त बादशाह मुल्क जे बहिरान खे टारण जे लाइ उन खां ख़ैरात घुरी रहियो आहे। फ़क़ीर पंहिंजी झोलीअ में हथ विधो ऐं अन्न जी मुठ अनाज सां भरिजी वई। हुन सोचियो त एतिरो न ॾींदुसि। हुन मुठ थोरी ढरी कई ऐं थोरो अनाज निकितो। पोइ सोचाई त एतिरो बि ॾींदुसि त मुंहिंजो छा थींदो। हुन मुठ अञा बि वधीक ढरी कई ऐं तमामु थोरो अनाज बादशाह खे ॾेई छॾियो। सॼो ॾींहुं ख़ैरात वठण खां पोइ फ़क़ीर जॾहिं घर पहुतो त पंहिंजी ज़ाल खे चयाईं त अॼु त हिकिड़ो अजीब वाक़ियो थियो आहे। मूंखे ख़ैरात ॾियणी पई आहे, पर जेकॾहिं ख़ैरात न ॾियां हा त छा करियां हा। आख़िर बादशाह ई घुर कई हुई। इहो चई हुन ख़ैरात जी झोली ज़ाल जे हवाले करे छॾी। जॾहिं ज़ाल झोलीअ खे उल्टो कयो त उन मां हिकु सोने जो सिक्को निकितो। इहो ॾिसी ज़ाल रड़ कंदे चयो त हिन मां त सोने जो सिक्को निकितो आहे। इहो ॾिसी फ़क़ीर ॾाढो पछताए रहियो हुयो ऐं ज़ाल खे चयईं त आख़िर मूं बादशाह खे सॼो अनाज छो न ॾिनो। जेकॾहिं ईअं करियां हा त अॼु मुंहिंजी सॼी ज़िंदगीअ जी ग़ुर्बत ई ख़तम थी वञे हा। दोस्तो, हिन कहाणीअ जो इहो सबक़ु आहे त ख़ैरात करणु ऐं ॿियनि जी मदद करण सां ई ख़ुशहाली वधंदी आहे। तंहिं करे असांखे ॿियनि खे ॾींदे पंहिंजो हथ ऐं दिलि खोले रखणु घुर्जे। जेकी पंहिंजे दिलि ऐं हथ खे तंग रखंदा आहिनि उन्हनि जी रोज़ी बि तंग थी वेंदी आहे ऐं अल्लाह ताला बि नाराज़ थींदो आहे। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह पाक असांखे ख़ैरात करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। दोस्तो, जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त हिन वीडियो खे शेयर ज़रूर कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मीज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।